खबर है तोवारो यो किलो कुकड़ो इन बेरे मेल में चढ़ियो या हाराए मियां साहब हिन दफ़े धूड़ पे तो हाराए कमना हिन बेरे कुकड़न जी मेल असां कराईंदा अहिड़ी मेल जिसका सियासत में कदे न असली वाह जी मेल वाह जी मेल पर मियां साहब नाम कुकड़ी है बाकी वरी चाजला आई पर मियां साहब ही ॾाढो कुकड़ आहे हाँ वे तू तो वासी लाए मियां साहब जी तो खई मैदान में मां तो यार बता दियो पर मियां साहब जा को कटे ही न सकियो भुख त लगी हूंदव बंदोबस्त कयूं था बुद्धो दरबार जी सब मुझा मेहमान है खाऊ को चलो वठी स्कोर है पुलाव ठारा है बोड़ ठारा है दाम ठारा है अपने खाऊ की मारी ठारा है खाऊ मानी नथी पर मार थी यो वरी तो खाऊ की तो मार थी दिया है दबा वाला खाओ के कुकड़ में थी है कुकड़ू पोशा के लाए खाऊ की कुकड़े पोकाई आयो तव्हां बि छा यादि कंदो कहिड़े सखी सां तव्हांजो वास्तो थियो आहे हा सुठनि चर्चनि ते ई वठो ई न हा गुलण वठो सरकार इन गोठ में लस्सी मिलंदी आहे खोड़ मिलंदी आहे मुराद खान जी सरकार हिते असां अलीर में घोड़ो ॾिनो पालण लाइ हुनखे चयोसि त घोड़ो वार ॾाढो सुठो घोड़ो थी आहे ठीकु आहे सरकार ऐं हा लस्सी बि घुराई सलेमान तू लस्सी जो बंदोबस्त कर भली असांजी दिलि हुननि माण्हू सां धड़कंदी ऐं पोइ असां सां मुंहिंजी सलाह अहिड़ियूं ॻाल्हियूं विच न आहिनि अलीर असांजो घोड़ो किथे आहे सरकार घोड़े जी छा ॻाल्हि आहे अहिड़ो घोड़ो मां जहिड़ी थी हाणे ॻाल्हायूं छा थो मुंहिंजो मतिलबु आहे सरकार का घोड़ी न ॼणे सघंदी ये तो सही है पर घोड़ो किथे है ॾिजो ही सरकार अरे ही त कुकड़ आहे न सरकार ही घोड़ो आहे कुकड़ कॾहिं घोड़ा थियण लॻा सरकार जो घोड़ो अहिड़ो सुहिणो अहिड़ो सबाजड़ो जेको हुन दुनिया में कोन मिलंदो पर आहे किथे सरकारी घोड़ो ई त आहे अवां जो घोड़ो अहिड़ो सुहिणो जो जेको अचे हिनखे हथ घुमाए घुमाए हाणे इहो वञी पचायो अलीर घोड़ो कारे विके पर अॼु असांजी बाली जेको सारे भला अचे ये तुझो इनाम असांजी बाली
यार मीर साहब तो असांखे ॿुधारे छॾियो आहे यार। न इहे बि न आहे, सरकार मसरूफ़ आहिनि। इहा कहिड़ी वरी मसरूफ़ियत आहे यार, हिकिड़ी ॿियाणी जे करे असांखे दरबदर करे छॾियो अथई। का ॻाल्हि न आहे साहब, भला कहिड़ी खोट आहे? पर यार सरकार जी खोट त महसूस थिए थी। पर इहा ॻाल्हि सरकार खे नथी सुणे। लॻे थो तव्हांखे बाली जो सार थी वियो आहे। भला मां छो छॾंदुसि? माण्हू चवनि था हिकु ॿ नज़म तव्हांजा कावड़ में लिखियल आहिनि। ईअं छो था चयो यार? भला दुनिया में ॿिए कंहिंजे लाइ नथा चई सघूं छा? बाक़ी हिकु नज़म दादा खेज़ आहे, जंहिंमें ज़िक्र आहे मलका जो ऐं उनजे ठरकण जो ज़िक्र कयो आहे। जेका तड़पाए थी जंहिंजे असां खे चयो अथव, उहा बची थी सघे, हुनखे तव्हां चालाक लिखियो आहे। तव्हां कहिड़ा शाइर आहियो कि मुंहिंजी हैसियत जी ख़बर तव्हांखे न आहे छा? यार हफ़ीज़ तव्हां नाराज़ त न थियो? शाइर में जुड़ो हफ़ीज़ साहब, तव्हां कोई सब्र कयो। सरकार सां मां पाण ई ॻाल्हाईंदुसि।